अचो त हिन वीडियो जे ज़रिए ॿिनि रक़मुनि ते मुश्तमिल इज़हारनि जी ज़रब सिखूं, जंहिंमें हिकिड़ो इज़हार आहे x प्लस वाई ज़रबिया x माइनस वाई। इहो बराबरि छाॾे थींदो? अचो त जेकॾहिं पाण x खे x सां ज़रब कयूं त x स्क्वायर, ऐं जेकॾहिं x खे माइनस वाई सां ज़रब कयूं त माइनस एक्स वाई, ऐं जेकॾहिं प्लस जे y खे प्लस जे x सां ज़रब कयूं त एक्स वाई प्लस जो, ऐं जेकॾहिं प्लस जे y खे माइनस जे y सां ज़रब कयूं त y प्लस इंटू माइनस माइनस थी वेंदो, y इंटू वाई स्क्वायर, सो माइनस जो y स्क्वायर। सो माइनस जो एक्स वाई ऐं प्लस जो एक्स वाई पाण में कटिजी वेंदा, इहो बचंदो वञी एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर। ऐं जेकॾहिं पाण खे एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर जा जुज़ा या फैक्टर्स लहणा हुजनि तॾहिं बि पाण इन ई तरीक़े सां लहंदा आहियूं। सो एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर खे अगरि असां ॾिसूं त इहा बाइनोमियल एक्सप्रेशन आहे, ऐं बाइनोमियल एक्सप्रेशन में जॾहिं ॿिन्हिनि टर्म्स ते स्क्वायर मौजूदु हुजे ऐं विच में माइनस हुजे त पोइ हिकिड़ो टर्म जीअं एक्स प्लस वाई आहे उनखे ज़रब कबो आहे एक्स माइनस वाई सां। छो जेके बि टर्म्स हूंदा तव्हां उहे हिकिड़ो प्लस में हिकिड़ो माइनस में रखंदव। जीअं हाणे ए प्लस बी इंटू ए माइनस बी जेकॾहिं मां रखां त उहो बराबरि छा थी वेंदो, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे, ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे, ऐं ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जा फैक्टर्स ए प्लस बी इंटू ए माइनस बी थींदा। ही फार्मूलो यादि करण खां पोइ पाण जे लाइ ॿिया जेके ईंदड़ सवाल आहिनि उहे आसान थी वेंदा। बसि पाण खे ॾिसणो इहो हूंदो त ही फार्मूलो जंहिं शिकिल में मौजूदु आहे उहो सवाल उन शिकिल में मौजूदु आहे या न आहे। सो पाण वटि सवाल आहे 3 प्लस 5 एक्स पावर 4 ज़रब थियल आहे 3 माइनस 5 एक्स पावर 4 सां। वीडियो खे बीहारियो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण हिन हिसाब खे हल करण जी कोशिशि कयो। अचो त हल कयूं। हिन हिसाब खे पाण ॿिनि तरीक़नि सां करे सघूं था। जेको मथियों तरीक़ो हुयो जंहिंसां पाण एक्स प्लस वाई खे एक्स माइनस वाई सां ज़रब कयोसीं, ऐं ॿियो तरीक़ो इहो आहे त पाण ॾिसूं त 3 छा आहे 5 छा आहे, छा फार्मूला में ए प्लस बी इंटू ए माइनस बी वारी शिकिल में इहा शइ मिले थी या नथी मिले। सो जेकॾहिं पाण ॾिसूं त 3 ए जी जॻह ते मौजूदु आहे ऐं 5 एक्स पावर 4 बी जी जॻह ते मौजूदु आहे, सो पाण हिननि ॿिन्हिनि खे स्क्वायर करे सघूं था। सो जेकॾहिं असां ॾिसूं त 3 ए जी जॻह ते मौजूदु आहे, त पाण लिखंदासीं 3 ते छा आहे ए, ऐं हिते बि साॻी 3 ए आहे, ऐं बी जी जॻह ते पाण वटि छा मौजूदु आहे 5 एक्स पावर 4। सो हिते बि पाण बी लिखंदासीं ऐं हिते बि बी लिखंदासीं, त पोइ पाण वटि ईअं थी वेंदो त ए माइनस बी इंटू ए प्लस बी, ऐं उहो बराबरि छाजे आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर जे। इन जो मतिलबु त हिते पाण ए जो स्क्वायर यानी 3 जो स्क्वायर कयूं ऐं पोइ 5 एक्स पावर 4 जो स्क्वायर कयूं। सो 5 एक्स पावर 4 जो असां स्क्वायर कंदासीं। सो हाणे पंहिंजे लाइ हिसाबु आसान थी वियो, ॿिन्हिनि जो स्क्वायर छॾाइणो आहे। सो 3 जो स्क्वायर छॾायूं त घणो ईंदो 9, इन खां पोइ पाण माइनस रखंदासीं। हाणे 5 जो स्क्वायर छा थींदो 25। सो पाण लिखंदासीं 25। हाणे एक्स पावर 4 होल पावर 2, यानी जॾहिं पावर जे मथां पावर हुजे त पोइ पावर पाण में ज़रब थींदा आहिनि। इन जो मतिलबु त एक्स पावर 8 थी वेंदो, छाकाणि त ॿिचोंक 8 हूंदो आहे। सो 5 जो स्क्वायर 25 थींदो, ऐं एक्स जो पाण पावर छॾाईंदासीं त पावर पाण में ज़रब कंदासीं, जंहिंजे नतीजे में ही जवाबु ईंदो 9 माइनस 25 एक्स पावर 8। सो अहिड़े ई तरीक़े सां अगरि पाण हिकिड़ो ॿियो सवाल वठूं, 3 वाई स्क्वायर प्लस 2 वाई पावर 5 ज़रबिया 3 वाई स्क्वायर माइनस 2 वाई पावर 5। मां सम्झां थो हाणे सवाल इहो तव्हांजे लाइ आसान थी वियो हूंदो। वीडियो खे बीहारियो ऐं सभ खां पहिरियां तव्हां पाण हिनखे हल करण जी कोशिशि कयो। सो अचो त हिनखे हल था कयूं। हिते पाण वटि साॻे तरीक़े सां 2 अप्रोचिस आहिनि, या त पहिरें तरीक़े सां कयूं या पोइ ॿियो तरीक़ो आहे जेको फार्मूले वारो तरीक़ो आहे, जंहिंमें ए ऐं बी पाण ॾिसंदासीं। सो हिते ए 3 वाई स्क्वायर आहे ऐं बी 2 वाई पावर 5 आहे। सो 3 वाई स्क्वायर जो स्क्वायर छा थींदो 9 वाई पावर 4 माइनस, ऐं 2 वाई पावर 5 जो स्क्वायर छा थींदो 2 × 4 थी वेंदो, ऐं 5 × 5 = 10 थी वेंदो। सो इहो थी वेंदो 4 वाई पावर 10। सो घणो 4 वाई पावर 10। सो मां सम्झां थो त तव्हां सम्झी चुका आहियो त कीअं इन क़िस्म जे हिसाबनि खे हल कबो। हींअर जॾहिं तव्हां वटि अहिड़ा सवाल ईंदा त तव्हां आसानी सां हल करे वेंदव।